डल जिया से जहयाती। ज़रीना अधे पले ॾाढी देर कई, अलाए काॾे वियो? काॾे वरी काॾे वियो हूंदो? कोई मिली वियो हूंदुसि मुफ़्त जी चांहि पीआरण वारो, उते वेही रहियो हूंदो। तोखां त का ॻाल्हि पुछजे ई न। अदा पलिया तूं ॾाढी देर कई। ज़रीना चए पई त चाचे सूमर ॾे तव्हांखे वञिणो हो। हलणो त हो पर हाणे न आहे। अदा वॾा छो न आहे हलणो? भाउ सूमर चाहियो थी त कालू मच्छरे खे हली दिलावर जे रिश्ते जे लाइ मिंथ कई, पर वरी छा? हाशिम इन तुआरे यार दिलावर शादी खां इनकार करे छॾियो आहे। इनकार करे छॾी? पर छो अदा वॾा? इहो त तूं हुन खां वञी पुछ न। चवे थो त कॾहिं बि शादी कोन कंदुसि। दिमाग़ ख़राब थी वियो अथसि। छो शादी कोन कंदो? सॼी उमिरि कुंवारो रहंदो छा? ईअं ई मिड़ी मथी दिलि सां चवंदो हूंदो, बाक़ी शादी जे लाइ त चरिया भाउ कंदा आहिनि। लॻे थो त दिलावर खे असांजे कमतरी खाई वई आहे, इन करे शादी नथो करे। चवे थो त नाले चढ़ियो माण्हू आहियां, कॾहिं जेल में कॾहिं बेले। पराई धीअ खे पालींदो केरु? ठीकु आहे अदा वॾा, दिलावर खे मां पाण सम्झाईंदुसि। अदा पलिया किथे ॿियो चक्कर त न आहे? मता दिलावर की छोकरी सां अख अटकाए वेठो हुजे। फिर मां पाण दिलावर सां ॻाल्हायां थो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात इसे पांतर वारा काॾे थो ट्रपा ॾींदो वते। अती बसरा तोखे त ख़बर आहे आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर गुटको। अॼु मुर्शिद लाइ वॾी ख़बर खणी आयो आहियां थी। इहा ख़ुशि ख़बरी ॿुधी आई मूंखे 50 हड़ी ॾींदा। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो। हेॾे जी वात पटिया छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त वॾेरो अनवर जीअरो आहे या मरी वियो? निभागी मौत जी ख़बर ॾुख जी हूंदी आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे ख़ुशी जी भेण। पर तोखे छो ॿुधायां, सरदार शाह ज़मान ससी जो संग बहादुर खे ॾेई छॾियो आहे। हा तूं आई लालचण, वरी ने मुर्शिद खां तूं वञी ख़र्ची वठी 50,000 ॾहड़ी, पोइ मां त बुख मरां न। इहा ख़ुशि ख़बरी भेण मां तोखे असुल न ॿुधायां, भली मूंखे मोचराहण कोन ॿुधाईंदो साईं। ओ मुआ काटे लथा, इहा ख़बर मुर्शिद खे असली पे न ॿुधाइजाए। हा छो न ॿुधायांसि? को असांजे घरां थो पढ़जे छा? इहा इन्हे करे इहो मुर्शिद साईं पाण अखि विझूं बीठो हुई छोकिरीअ ससुईअ में। सो हो इहा ॻाल्हि ॿुधी तोखे 50 रुपयो छा 500 पातर वहाए कढंदी निरड़ जा। आई अदी 3000 त न, ये बूटन जी ॻाल्हि थी करी, छो मोचिन सां यारी अथसि छा? मां मुर्शिद खे उबती ख़बर करे ॿुधाईंदुसि। 50 ॾहड़ियूं ॾींदो, 50 ॾहड़ियूं भेण। इहा वरी कीअं उबती ख़बर ॿुधाईंदेसि? खमीस थींदी आहे उबती, बाक़ी ख़बर उबती नाहे थींदी। अल्लाह थींदी आहे थींदी आहे, न थींदी त मां उनखे कंदुसि न। मां मुर्शिद खे ॿुधाईंदुसि त शाह ज़मान खां बहादुर संग ससी जो वठण आयो, पर शाह ज़मान उनखे मना करे छॾी। ओ मार का दुश्मननि खे पवई, ॾाढो सियाणो थी वियो आहे। को अख़बार में कमु कंदो आहे छा?
अस्सलाम वालेकुम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम बहादुर खान। भली भली करे आए, जी करे आए, असां जूं अखियूं थदी थियनि। वे जीवन खान वारो कर, बहादुर खान आयो आहे। मानी टिकी जो बंदोबस्त कर। बोरची खे चयो त वाह वाह बहितरीन मानी ठाहे। वञ। सरदार साईं, मानी तकलीफ़ छो था कयो? बहादुर खान तकलीफ़ तॾहिं थिए हा जॾहिं तव्हां मानी खाइण खां इनकार कयो आहे। ईअं कीअं थींदो सरदार साईं? मोहबतुनि जो इनकार कीअं कंदुसि? ॿियो ॿुधायो बहादुर खान, तव्हांजा फसल कीअं थिया? शुक्र अल्हम्दुलिल्लाह सरदार साईं, अलाह जा करम, फसल ॾाढा भला थिया। मुंशी जीवन बाबा वारो कर, तूं वञ न, वञ मानी टिकी जो बंदोबस्त कर। हाज़िर बाबा साईं, हाज़िर। वालेकुम अस्सलाम फलिया खान। वालेकुम अस्सलाम। भली करे, भली करे। वे बहादुर खान, मूंखे सम्झ में नथो अचे त मां तव्हां ॿिन्ही जो एहसान कहिड़े नमूने लाहियां। एहसान त अवां मूं ते कयो आहे। मुंहिंजे अंदर जूं अखियूं खोले छॾियूं अथव। दोस्त ऐं दुश्मन जी परख ॾिनी अथव। सच इहो आहे त मां तव्हांजो थोराइतो आहियां। मूंखे त हाणे ख़बर पई आहे त मोहबत में मज़ो आहे ऐं दुनिया में केतिरी तकलीफ़। हा बहादुर खान, तॾहिं त मोहब्बत खे जन्नत चवंदा आहिनि। दिलावर छा ॻाल्हि? अदा वॾो बि चए त तो राणीअ सां शादी करण खां इनकार करे छॾियो आहे। हा हाशिम भाउ, यार असां जूं कहिड़ियूं शादियूं? तर में जेको बि ॾोह थो थिए न त पुलिस सभ खां अवल असां थी हथ विझे। असां ॿेले जा शींहं आहियूं, घुमी फिरी वक़्तु पूरो करे हलिया ईंदासीं। वाह जो जवाब ॾिनो अथई, ताड़ी वॼाए जा। दिलावर सच सच ॿुधा, शादी चोन थो करीं? हाशिम भाउ, चाचो सूमर तो चवे त राणी सदा मलूका ॼण मूंका ॾिठी ई कोन्हे। न कद न काठ, रंग जी भी पूरी सारी आ, ईअं ॼण अन्न जी बोरी आ। इहा आहे साईं सदा मलूक। हाशिम भाउ, माण्हू फाओ खाए त को चङे तरीक़े सां खाए न, बाक़ी राणी सदा मलूक आ। हाँ, माना त इहा ॻाल्हि आहे, तोखे राणी वणे ई कान थी? हाशिम भाउ, खुदा जो कसम कंहिंखे बि कोन थी वणे, माइटनि खे बि कोन थी वणे। यार दिलावर, मूंखे फिरदौस जो ॾाढो फिक्र थी पियो आहे। पीर करामत आहे किरियल माण्हू, ॿियो त रेस अनवर जी सॼी ज़मीन फिरदौस जे नाले थियल आहे। किथे हू उनखे नुक़सान न ॾेई विझे। हाशिम भाउ, अनवर असांजो दोस्त आहे, असां सिर ॾेई बि हुनजे नंग जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं अनवर खान को ठोयो माण्हू न आहे, राज भाग वारो आहे। हिन पीर करामत खे एतिरी जुरत ई कान थींदी। पीर करामत वॾो नोद माण्हू, तूं वेठो ॾिसजांइ, का न का हरकत ज़रूर कंदो। हाशिम भाउ, पाण ॿई फिरदौस जी हिफ़ाज़त कंदासीं, फिक्र न कर। हाणे हल त हलो। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। मुर्शिद करामत जी नज़र नूर इन अनवर जे ज़ाल ते पइजी वई आहे, फिरदौस ते। हाणे कीअं बि करे इन माईअ खे हवेली ते पहुचाइणो आहे। पोइ ॾिसूं तव्हां कीअं था पहुचायो। त पोइ कहिड़ो हुकुम आहे असांजे लाइ? विच में न ॻाल्हाए जो घर विच में। मुंहिंजे पुट ते टिंडलियूं थी चढ़नि। अॼु राति कहिड़ी बि हालत में माई फिरदौस हवेली ते पहुचणी आहे। बस कमदार नबू, इहो कमु असां करे छॾींदासीं। जे असां न कयोसीं न
त असां पंहिंजा हर मां मोकिले छॾींदासीं। वहीं थे जरूर थे अज केड़े भी हाल में कम थियणो आ। वडेरो अनवर मौत जिंदगी जंग पे विड़े वहां केडी मार थो मरे ओ पोइ ॾिसंदासूं। फिलहाल यो कम तव्हांखे करणो आ। बाक़ी यो छोरो वात ॻाल्हो सारंग इन के लेटाइणो आ। इहो भला पंहिंजे पाण खे छा थो सम्झे? तूं बेफिक्र थी नबू कमदार। रात असां हिकिड़े हंधि ॾोह ते वेंदासीं, असां वरी पंहिंजनि हमराहनि खे मोकिले छॾींदासीं। तुंहिंजो कमु थी वेंदो, तूं घबराए न। उहे बि असांजा हमराह वॾा काटकू आहिनि, तूं सम्झ तुंहिंजो कमु थी वियो। हलो पोइ ठीकु आहे, तव्हां शामिल ॿियो तव्हां कंहिं बि शइ जी ज़रूरत पए न, पैसनि जी, हथियारनि जी, गाॾियुनि जी, मूंखे रुॻो हिकिड़ी फोन कजो, तव्हांखे सभु कुझु मिली वेंदो। तूं बेफिक्र थी वञ, सभु कम थी वेंदा, हर शइ मौजूदु आहे पाण वटि। इहो कमु अॼु ई थींदो, पोइ असां कयो या असांजे हमराहनि कयो। ओए हा ॻाल्हि शाबत अथई, हीअं कजां चङो आउं हलां थो, पोइ शाम जो मिलंदासीं, पर कमु थियणु खपे। ठीकु आहे चङो। मुर्शिद साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां। चओ बसरा, छा थी चई? मुर्शिद साईं मां तव्हांजी वफ़ादार बानी आहियां, ॻाल्हि करण जहिड़ी न आहे, पर मां ॻाल्हि कयां थी। कहिड़ी ॻाल्हि आहे बसरा? छो पई गुज़ार तूने? मुर्शिद साईं साइण रेशम वकीलनि सां थी ॻाल्हाए पई तव्हां खां तलाक वठण जे लाइ। मोबाइल फोन अथसि, लिकी लिकी हुननि सां राब्ता थी करे पई ऐं ॻाल्हियूं थी करे। बसरा हाणे रेशम जे ज़िंदगीअ जा ॾींहं ख़तम, सुभाणे हिन रेशम जे ज़िंदगीअ जो सिज उभरंदो ई कोन। वकीलनि सां न पर इज़राइल सां राब्तो करे रही आहे। छो हिन हवेलीअ में हाणे फिरदौस अचण वारी आहे। फिरदौस साईं फिरदौस बेगम इहा वॾेरे अनवर वारी ॻाल्हि आहे न? हाँ बसरा, इहा फिरदौस बेगम। छा त छोरी में हुस्न भरियल मार खाइसे मुरीदनि खादमनि मां बि नथो वणे पियो। छल न का मुरीदियाणी अखि थी चढ़ीसि। दोॾर शादीशुदा औरत उन्हे मां बि नथो वणे पियो। छा थी सोचे? मुर्शिद साईं भला इहो वॾेरो अनवर मरी वियो आहे छा? नेठ त मरंदो, केसी जहिड़ो रहंदो। मुर्शिद साईं मां तव्हांजे लाइ चांहि खणी अचां? न फ़कीराणी, गर्मियूं अची वयूं आहिनि, फ्रिज में भंग घोटी पई थी, उन जो जग भरिया ॿी हा ठाहिया। हुकुम कयो त मां हाडुर भरे खणी अचां। ओयो बहादुर अॼु ओताक ते आयो आहे, सुभाणे हिन अंगण में अची खोपो खोड़े वेही रहंदो। निभागी ममड़ी मां त चवां थी जी अचे, भले अचे, अचे छो न अचे। चाची वॾी का एहसान फरामोश आहीं। बहादुर तो ते हेॾो वॾो एहसान कयो आहे, उहो तोखां विसरी वियो जो उन जे अचण ते तुंहिंजो अंदर सड़ी वियो आहे। बहादुर जे अचण सां अंदर कोने सड़ियो, हुन जेका ॻाल्हि कई आहे न उन अंदर साड़े छॾियो आहे। जेकॾहिं तुंहिंजी शादी जी ॻाल्हि थी न त हाणे ख़बर न आहे कंहिंजो सिर खणंदीअ ममड़ी। तुंहिंजो सिर खणंदसि चाची, मां तुंहिंजो सिर खणंदसि। हाणे सॼो ॾींहुं कांवनि वारी कां 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 मथे तां लुड़ त लहंदो न। तुंहिंजो निभाग त अलाए जे कंहिंजो सिर खणी चुको आहे, हाणे अलाए कंहिंजो वारो आहे। चाची चयमि न त तुंहिंजो वारो आहे, हाणे मां तुंहिंजो ई सिर खणंदसि। केॾो था ॻाल्हायो थियो, हाणे माठ कयो। केर बि निभागो न आहे, तव्हांजे इन क्रोध ठिकरनि जो पाणी बि सुकाए छॾियो आहे। ससुई शादी जी थी ॿुधा न त ड्रिजी थी वञा मीरा, ज़रीना करे त करे छा। चाची सदाई हालतूं हिक जहिड़ियूं न आहिनि हूंदियूं, तूं ड्रिज न, अल्लाह साईं खां दुआ कर
सब ख़ैर थी वेंदो। दिल खे दुआ लॻे ई कान थी, पर छा कजे? अल्लाह अल्लाह कर चाची, कुछ रब खे याद कर। ये जेके अंदर जा वहम अथई न, विसारे छॾ। अल्लाह साईं सब ख़ैर कंदो। तुम भी वेठी ॾिस जाए अलिया। अल्लाह अल्लाह करे, अल्लाह अल्लाह जैस पाण त सॼो ॾींहुं मुसले ते वेठियूं आहिनि, अल्लाह अल्लाह पियो कनि। मूंखे थी अकुल सेखारे है न, नंढियूं नेटियूं अची वॾनि खे अकुल सेखारण हाणे लॻियूं आहिनि। माई ॾिसो त सही छा वेठियूं थियूं ॻाल्हाइनि, केरु चवण वारो नथनि। मुंहिंजो त हाशिम बि पासो नथो वठे, मां काॾे वञा? जी सर, तव्हां मूंखे घुरायो? सूबेदार जाफ़र ख़ान, हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे। इहे साॻिया वॾेरा असांजे ऑफिसनि जो चक्कर काटींदा। हींअर तव्हां पुलिस जी वर्दी खे लॼायो आहे, वठो था वॾेरनि जे बंगलनि ते लूस लूस कंदा। साहब, अॻे पघार घटि हूंदी ऐं रिश्वत जाम मिलंदी, हाणे पघारूं वधियूं न त रिश्वत मिले ई कान थी। साहब, माफ़ कजाए, मां त शुरूअ खां वठी रिश्वत ते हिरियल आहियां साहब। सो साहब, इहा आदत कॾहिं मुंहिंजी नौकिरी न विञाए छॾे। जाफ़र, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं तो में सुधारो न आयो न, इहो लाकअप ॾिसी थो न, इन लाकअप जे पोयां जवाबदार जी हैसियत में हूंदे, हिन थाणे ते सूबेदार जी हैसियत में न हूंदे। साहब, रिश्वत किथे थो वठां, इहे रुॻो इल्ज़ाम आहिनि। अॻु में वॾेरनि जो ताकुन ते वेंदा हुआसीं त वॾियूं इज़तूं मिलंदियूं, हाणे उते वञूं था त सिधो हथ ई कोन था ॾियनि। कुझु सोच, नंढनि बच्चनि जो पीउ आहे, सवड़ आहार ते बिगेड़ ऐं पंहिंजो पाण में तब्दीली आण, न त इहा नौकिरी चट थी वेंदई। मटिजी वियो आहे, सॼी उमिरि तो चोरनि खे लाकअप कयो आहे, हाणे जेकॾहिं पाण लाकअप थी त तोसां कहिड़ो असर हो? साहब, हिकिड़ो दफ़ो माफ़ी मिले, हाणे मूं तौबा कई, पघार गंज आहे, रिश्वत कोन वठंदुसि। साहब, हाणे ॻाल्हि ॿुध, वॾेरे अनवर जी सिक्योरिटी ज़िम्मेवारी असांजे मथां आहे। तोखे इन ॻाल्हि जी ख़बर आहे? जी सर। बसरा जहिड़ी कचे तेड़ी पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। माई बसरा, तुंहिंजा फ़क़ीर अहिड़ियूं था ख़बरूं कर? ओ साइणे, ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे, पर साइणे तुंहिंजो मौत करामत जे हथ में ठही। मुंहिंजा फ़क़ीर चवनि था पिया त हाणे तुंहिंजे हयातीअ जो ॾीओ विसामण ते अथई। बुढ़ान तुंहिंजा फ़क़ीर, ऐं तूं बि कुड़ी आहीं, तो ई पटियूं पढ़ायूं हूंदियूं पीर करामत खे, तॾहिं त अहिड़ी ॻाल्हियूं थी करी न। मां तोखे सुञाणा थी घणो, तूं ई दुश्मन आहीं माई बसरा। तौबा साइणे तौबा, मां त तुंहिंजे टुकरनि ते पली आहियां, मां छो तुंहिंजी दुश्मन थींदसि? मां न। तूं आदत खां मजबूर आहीं, तूं जे थाली में खाईंदी आहीं न, उन में ई सुराख कंदी आहीं। न साइणे न, मां तुंहिंजी सजण आहियां, सजण। मूंखे कन ते का खुड़क पई, तॾहिं तोखे ॿुधायो। कहिड़ी खुड़क पई अथई? साइणे, राति तोखे मुर्शिद साईं माराए छॾींदो, ऐं पोइ वॾेरे अनवर साल खे वठी अचे हिते कंदो। इहा ख़बर पई आहे। जैसे ते लोग मां साथ आहे न, त पीर मूंखे कुझु बि कोन कंदो, ऐं हू मूंखे कोन मारींदो। ऐं तूं दिलि जाए कर, ॾिसां त पीर करामत कीअं थो मूंखे मारे। मुराद, करामत साईं जे वॾनि खे बि ताक़त नाहे जो मासात रेशम जो वार बि विंगो करे सघनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, करामत साईं जे घटनि खेड़नि खां मां वाक़ुफ़ आहियां। चौकीदारनि जा टाइम ऐं चक्कर मूंखां गुझा न आहिनि। सॼी राति मां सिर पंहिंजो तरीअ ते रखी रेशम जे जान जी हिफ़ाज़त कंदुसि। लोंग फ़क़ीर, मुंहिंजो तोसां सिर लॻे, साइण रेशम खे कुझु ई